ड्यूटी कंदड़ 17 खां 22 ग्रेड जे ऑफिसरनि खे एस्टेब्लिशमेंट डिवीज़न रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। अवां कैबिनेट क्यू इस्लामाबाद खां सूबनि में 3 सालनि ताईं ड्यूटी कंदड़ 17 खां 22 ग्रेड जे ऑफिसरनि खे एस्टेब्लिशमेंट डिवीज़न रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। निगरान वफ़ाक़ी हुकूमत सूबनि में 3 सालनि ताईं ड्यूटी कंदड़ ऑफिसरनि खे एस्टेब्लिशमेंट डिवीज़न रिपोर्ट करण जी हिदायत कई आहे। वज़ीर आला हाउस में मुक़रर एडमिनिस्ट्रेटिव सर्विस जे 20 ग्रेड जे ऑफिसर फयाज़ जतोई खे हटाए एस्टेब्लिशमेंट डिवीज़न रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। पुलिस सर्विस में 18 ग्रेड जे ऑफिसर बका मोहम्मद जूं ख़िदमतूं बलोचिस्तान हुकूमत हवाले कई वयूं आहिनि। कैप्टन रिटायर्ड गुलाम मुर्तज़ा ऐं कैप्टन रिटायर्ड अब्दुल सईद नवीद ऐं अब्दुल्ला शेख जूं ख़िदमतूं बलोचिस्तान हुकूमत हवाले कई वयूं आहिनि। ऑर्डर्स जारी कया विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर असद शर। जी असद, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, एस्टेब्लिशमेंट डिवीज़न तरफा अहम इंतहाई नोटिफिकेशन जारी किया विया आहिनि, जंहिंमें पहिरें नोटिफिकेशन में जेके निगरान हुकूमत जे हुकुम ते एस्टेब्लिशमेंट डिवीज़न जो पहिरियों नोटिफिकेशन जारी कयो आहे त समूरनि सूबनि में सॼे मुल्क में जेके 17 खां 22 ग्रेड जा ऑफिसर आहिनि ऐं जेके 3 साल लाॻापियल सूबनि में रहिया आहिनि, लगातार जिन 3 सालनि ताईं लाॻापियल सूबनि में हुकूमतूं कयूं, जेके ड्यूटियूं कयूं आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते एस्टेब्लिशमेंट रिपोर्ट कराइण जी हिदायत करे अहिड़ो ऑर्डर जारी कयो वियो आहे त उहे समूरा ऑफिसर एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में रिपोर्ट कनि त जीअं उन्हनि खे ॿिनि इलाइक़नि ॾांहुं मोकिले सघिजे। ऐं गॾोगॾु जेको सिंध में इंतहाई अहम ऑफिसर सम्झो वेंदो हो, सीएम हाउस में हुनजी मुक़ररी हुई फयाज़ जतोई जी। फयाज़ जतोई जेको सीएम हाउस में कमु कंदो हो, उनखे एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। ऐं गॾोगॾु 20 ग्रेड ऑफिसर आहे अब्दुल्ला शेख, जेको FIA में मुक़रर हो, उन जूं ख़िदमतूं जेके आहिनि बलोचिस्तान हुकूमत हवाले करण जो ऑर्डर जारी थियो आहे। ऐं गॾोगॾु जेके ॿिया बि ऑफिसर आहिनि, बका मोहम्मद आहे पुलिस सर्विस जो 18 ग्रेड जो ऑफिसर आहे, 18 ग्रेड जो ऑफिसर आहे मोहम्मद आमिर ख़ान न्याज़ी, उन जूं बि ख़िदमतूं जेके आहिनि बलोचिस्तान हुकूमत हवाले करण जो ऑर्डर जारी थियो आहे। इहे समूरियूं जेके मुक़ररियूं ऐं बदिलियूं आहिनि, इहे इलेक्शन कमीशन जी हिदायत ते कयूं वयूं आहिनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ सचर।